महबूब जे आशिकन जी ज़ियारत भी नसीब फरमाई आ, सोबत भी नसीब फरमाई आ। सुभान अल्लाह। इंशाअल्लाह ताला इन बाबरकत महफिल मुबारक में महबूब जे मीलाद जो जिक्र कंदासीं ऐं मीलाद खां बाद में ऐं अग में विच में पंहिंजे रब करीम खां इहे ई दुआयूं पिनंदासीं त मुंहिंजा मौला करीम जीअं तो असांखे मीलाद जो शौक़ु ॾिनो आहे ईअं तूं असांखे 5 वक्त नमाज़ पढ़ण जो भी शौक़ु नसीब फरमा। सुभान अल्लाह। ईअं असांखे महबूब जे हर हिकु सुन्नत ते अमल करण जी तौफीक नसीब फरमा। छो जो मदीने वारे घोट फरमायो आहे हिन ज़माने जे लाइ, पाण फरमायो त हिन दौर में जेको मुंहिंजी हिकिड़ी सुन्नत खे अदा कंदो आहे, ज़िंदा कंदो आहे, अल्लाह उनखे 100 शहीद जेतिरो सवाब अता फरमाईंदो। सुभान अल्लाह। 100 शहीद जेतिरो सवाब महबूब जी हिकिड़ी सुन्नत ज़िंदा करण सां मिले थो। महबूब जा आशिक जॾहिं तहांजी असांजी ज़िंदगी महबूब जे सुन्नत मुताबिक थी वई तो देर कोन थींदी, रुगो हितां तो सलाम पेश कंदे त मदीने वारो तोखे गुंबद खज़रा मजा सलाम जो जवाब ॾींदो। हाणे दिल खोले मुझे महबूब ते दिल खोले सलात पढ़ तो पहिरों तोखे कुरान जी आयत जी माना ॿुधायां। सलात वरी आवाज़ सां अदा सफ़ाई डबलिंग न हुजे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। हेल तो थकजी पिया हेल मञो मञो बेली मञो सही मञे के मार कोने थकिया कोन आहियो तो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मां गाज़ी फ़कीर के चवंदो मांखे टाइम ॾींदो कर 11:30 या 12। हिकु माण्हू अॻे कोड़ा थकल वीचारा नौजवान वरी उन्हनि जे पासे में वेही थकिजी पिया आहिनि, ॿियो मांखे तूं ॾे तो उन टाइम वारो जेको टाइम मानी जो आहे। हाणे हर कंहिं जो ख़्यालु आहे नंगर त थियो हूंदो, अंदर छोला हुंदा, अले गोश्त हुंदो, अले खजूर हुंदी, अले छा हुंदो, पर याद रखो महबूब जो इश्क आहे तो सब कुछ आहे। सुभान अल्लाह। महबूब जी मोहब्बत आहे तो सब कुछ आहे। अदा नथो मज़ो आवाज़ घट आवाज़ घट करे पाणो सुभान अल्लाह कंदा तरे मांखे दिल जाए थींदी। सुभान अल्लाह। अने तो मां जोर सां सुभान अल्लाह करायां तो पाण सुभान अल्लाह जॾहिं चवनि। सुभान अल्लाह। अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालहू जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो। अल्लाह से फरमायो व अम्मा बिनिअमत रब्बिका फहद्दिस। ऐ मुझा प्यारा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके अल्लाह जी ज़ात बाबरकात जो अवां जे मथा नेमतूं आहिनि, अल्लाह जो जेके मेहरबानियूं तवां जे मथा आहिनि, अल्लाह जी ज़ात बाबरकात जो जेको करम तवां जे मथा आहे, रब करीम जी ज़ात बाबरकात जा जेके तवां जे मथा एहसान अज़ीम आहिनि, उन्हनि एहसाननि खे लिकाइणो न आहे, उन्हनि अल्लाह जे मेहरबाननि खे मखलूक जे साम्हूं खोले खोले बयान करणो आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह जे एहसान के लिकाए न है रखणो, रब जे एहसान के खोले खोले बयान करणो आहे। हाणे औलाद मिली आहे इहो बि अल्लाह जो एहसान आहे, ज़िंदगी मिली आहे इहो बि अल्लाह जो एहसान आहे, रिज़्क़ मिलियो आहे इहो बि अल्लाह जो एहसान आहे, हथ मिलिया आहिनि इहो बि अल्लाह जो एहसान आहे, पेर मिलिया आहिनि इहो बि अल्लाह जो एहसान आहे। पर मीलाद शरीफ़ जी महफ़िल में अचण वारो इन्हनि सभिनी एहसाननि खां जेको वॾे में वॾो एहसान आहे उहो एहसान मदीने वारे घोट जी ज़ात जी सुभान अल्लाह। बाकी सब नेमतों खुदा जो एहसान आहिनि, हथ भी अल्लाह जा एहसान, पैर भी अल्लाह जा एहसान, अखियूं भी अल्लाह जो एहसान, औलाद भी अल्लाह जो एहसान। पर ये नेमतूं अज आइन सुभाणे कोन होंदियूं।
हथ जेके जवानी में हथन में ताकत आ, पोढ़ाइप में इहा ताकत हथन में कान हूंदी, चेल में जेका अज ताकत आ, बुढ़ेपे में इहा ताकत कान हूंदी। ही अखियूं जंहिंजी पाण शाम सुबुह जो ख्याल रखंदा आहियो, सुरमो पाईंदा आहियो, दुनिया जे जहान मां इंसान छॾे वेंदो आहे। इहे अखियूं तमामु सुहिणियूं सुहिणियूं अखियूं मिट्टी में मिली वेंदियूं आहिनि। दंद इंसान जा मोतन जहिड़ा जेके आहिनि उहे बि मिट्टी में मिली वेंदा आहिनि। औलाद बि हिन दुनिया जे जहान मां हलियो वेंदो आहे। नेमतूं त ख़ुदा जूं आहिनि पर आहिनि आरज़ी, उन्हनि जो बि ज़िक्र करणो आहे। अॼु उन नेमत जो ज़िक्र कंदासीं जेका नेमत हमेशह जे लाइ बाक़ी रहणी आहे। सुभान अल्लाह। ॿियूं सभु नेमतूं आरज़ी आहिनि ऐं जेका नेमत हमेशह रहंदी उहा नेमत आहे मुंहिंजे मोहम्मद करीम जी ज़ात बाबरकात जी नबूवत, मुंहिंजे महबूब जो हिन जहान में अचण ऐं मुंहिंजे महबूब जो तव्हां असांखे दामन जेका मिली आहे इहा मुंहिंजे महबूब जी ज़ात जो अचण जेको आहे इहा अहिड़ी नेमत आहे जो 15 सदियूं गुज़री वियूं आहिनि, अञा मुंहिंजे महबूब जी ज़ात बाबरकात जा आशिक वधनि था पिया। 15 सदियूं गुज़री वियूं आहिनि। ॿी हर शइ पुराणी थींदी आहे पर जॾहिं तव्हांजे असांजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िक्र जो वारो अचे थो, अल्लाह ताला फरमाईंदो आहे वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। ओ मुंहिंजा प्यारा महबूब, दुनिया जो दस्तूर इहो आहे अॼु जेका शइ आहे उहा सुभाणे पारूथी थी वेंदी आहे, ॿिए ॾियारे पारूथी थी वेंदी आहे, टे ॾियारे उनजो वेलियो घटिजी वेंदो आहे, चौथे ॾियारे उनजो वेलियो घटिजी वेंदो आहे। रब चवंदो आहे दुनिया जो दस्तूर ॿिए नमूने आहे पर मुंहिंजा मोहम्मद करीम तुंहिंजो दस्तूर ॿिए नमूने आहे। तुंहिंजो दस्तूर ईअं आहे वलल आखिरतो खैरुल लक मिनल ऊला। जेको बाद में अचण वारो टाइम आहे उहो तुंहिंजे लाइ पहिरें टाइम खां वधीक बरकत वारो आहे। मुंहिंजा महबूब जेको बाद में टाइम ईंदो ऐं तव्हां ॾिसो त जॾहिं मुंहिंजे महबूब करीम नबूवत जो ऐलान फरमायो आहे, 4 माण्हू मुस्लमान थिया ऐं पोइ 8 थिया, पोइ 20 थिया, पोइ 40 थिया। आख़िरी जॾहिं ख़ुतबो मुंहिंजे महबूब पढ़ियो आहे तॾहिं 1.25 लख माण्हू ख़ुतबो ॿुधण आया। सुभान अल्लाह। 1.25 लख माण्हू अरफात जे मैदान में आया हा। अॼु एतिरो अरसो गुज़री वियो आहे, किथे 1.25 लख ऐं किथे सारे जहान में तव्हां नज़र फेरायो, हर जाइ ते तव्हांखे महबूब जा ग़ुलाम मिलंदा, हर जाइ ते तव्हांखे मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक मिलंदा। उहो शान वारो महबूब जॾहिं तशरीफ़ वठी आयो, अल्लाह से फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह से फरमायो मुझो ईमान वारन ते एहसान आहे। सुभान अल्लाह। अवा एहसान मां समझना आयो, जेको एहसान मां समझे तो वो हथ तो वधे करे थोरो भलाई एहसान। ऐं असली माण्हू जेको हूंदो आहे, असली माण्हू उहो तो मरण जे टाइम पंहिंजनि पोयनि खे वसीयत करे वेंदो आहे, बाबा फलाणे माण्हू जो ख्याल रखिजो, इन जे करे जो इन्ही माण्हू असांजे अब्बे ते एहसान कयो हो, फलाणे माण्हू असांजे ॾाॾे ते एहसान कयो हो, फलाणे माण्हू असांजे परॾाॾे ते एहसान कयो हो। एहसान ॻाइण बि जवान जो कमु आहे, एहसान लाहिण बि जवान जो कमु आहे। हाणे रब चवंदो आहे तो मां अल्लाह जो तव्हांजे मथां एहसान, मुंहिंजा मौला तुंहिंजो हिकिड़ो त एहसान कोन्हे को, तो पाण क़ुरान पाक में फरमायो आहे फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। ओ इंसान अल्लाह जे कहिड़ी कहिड़ी नेमत जो तू इनकार कंदे। अल्लाह से घोड़ा पैदा फरमाया तुझे चढ़ीअ जे लाइ, उठ पैदा फरमाया तुझे चढ़ीअ जे लाइ, बकरियूं पैदा फरमायो तुझे खीर पीअण जे लाइ, मेहूं पैदा फरमायो तुझे खीर पीअण जे लाइ। हर
हरण पैदा फरमाया तुझे निज़ारो करण जे लाए दिसण जे लाए कणक पैदा फरमायई गुलाब जा गुल पैदा फरमायई रब करीम तोखे औलाद दिनो इज्जत दिनी मिल्कियत दिनी माल दिनो रब चौंदो आ मुझे केड़ी केड़ी नेमत जो इनकार कंदे तू इनकार कोन करे सगंदे इन जे करे शाम सुबह इए पियो चो ओ मुझा मौला मुझे मथे में वार थोरड़ा पर तो अल्लाह जा एहसान अन्या घणा मुझा मौला असांजे जिस्म ते वार थोरड़ा हन रब जा एहसान घणा हन केड़ा केड़ा पंहिंजे रब जा एहसान घणो रब पाक फरमाइंदो आ ये सब शयूं मुझो एहसान आहिन पर याद रख तोखे मां अल्लाह ॿुधायां थो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बास फीहिम रसूला मोमिनन ते मां अल्लाह जो एहसान आ जो मोमिनन खे मां वॾे शान वारो मोहम्मद करीम अता फरमायो सुभान अल्लाह सुभान अल्लाह वॾे शान वारो महबूब मोहम्मद मुस्तफा करीम बीबी आमिना जो लाल जॾहिं रब करीम असांखे अता फरमायो पोइ असां ईअं चयोसीं त झूमी झूमी गुल बरसायो विख विख ते खुशबू खिंडायो झूमी झूमी गुल बरसायो विख विख ते खुशबू खिंडायो अम्मा आमिना जे लाल जी अज आमद आलज पाल जी दिल वारी सुभान अल्लाह ओ आमद खां अग में ई प्यारा गाल करे वे रसूल भलारा जहीं जे हुस्न ऐसा ही जमाल जी अमा आमिना जे लाल जी मुर्की दियो हिक बे के वधायूं खैर साहिल खुशहालियों आयूं हुई घुर्ज घणी गम काल जी अमा आमिना जे लाल जी सुभान अल्लाह अन्या जोर में सुभान अल्लाह झूमी झूमी गुल बरसायो कन दिजो झूमी झूमी गुल बरसायो विख विख ते खुशबू खिंडायो छाले था बूथ सुजायो अम्मा आमिना जे लाल जी अज आमद आलज पाल जी है अम्मा आमिना जे लाल जी अज आमद आलज पाल जी सुभान अल्लाह हिकड़न जो बूथ सुजी वेंदो आ ऐं ॿियनि जो वरी चेहरो गुलाब जे गुल वांगुरु टिड़ी वेंदो आ अवां केड़न मचायो जंहिंजो चेहरो गुलाब जे गुल वांगुरु टिड़े थो उन्हनि मचायो न असां खुश थींदा आहियूं असांजे चेहरे ते खुशी अची वेंदी आहे इन जे करे जो मुंहिंजो मोहम्मद करीम आयो मुंहिंजे मोहम्मद करीम जे अचण सां असांखे फ़ाइदो पियो आहे सुभान अल्लाह खुशी उहो कंदो आहे हाफ़िज़ साहब जंहिंखे फ़ाइदो पवे ऐं ॿियो खुशी उहो कंदो आहे जेको सजण हूंदो आहे सुभान अल्लाह ॿ माण्हू खुशी कंदा आहिनि हिकिड़ो सजण ऐं ॿियो उहो जंहिंखे फ़ाइदो पवे अवां जे पाड़े में अवां जो को सौट शादी करे तव्हां जो को भाउ शादी करे तव्हां जो को भाइटियो शादी करे पोइ तव्हां वेंदा आहियो शहर मंझा कपिड़ा बि वठंदा आहियो हार बि वठंदा आहियो नवां पटका बि वठंदा आहियो खुशबू बि वठंदा आहियो बाबा छाजे लाइ चयोसीं साईं मोहम्मद रफ़ीक जे बचड़नि जी शादी आहे बाबा शादी तो साईं जे बचड़न जी आया साईं रहमतुल्लाह जे बचड़न जी आ तवां छो था खुशी कयो जैसे खुशी इन करे कयूं था जो असां सजण आयो शादी हुन जे पुटन जी आ मोड़ हुन जे पुटन के बदबो असां सजण आयूं असां मदीने वारे जे अचण ते खुशी कंदा आयूं जो असां मदीने वारे घोट जा सजण आयूं ऐं वरी ईअं थींदो आ शादी जो डी बदजी वने ना हिकड़ा वरी चौंदा साईं गोश्त पूरो कोन करे सगंदो मी भी बुधायो थन जख भी बुधाई थन मोबाइल में चवन था पिया इनी दे इंदो केर
ये शमाना ये खाली पिया हुंदा कुर्सियों ये पयूं हूंदियूं वींदो त कंहिं ॾे कोन्हे हुन खां पुछ तोखे तकलीफ़ छो थी आहे हुनखे तकलीफ़ इन करे थी आहे जो हो सजण कोन्हे को शादी ते ईंदो बिरादरी जो आहे पर दिल में हो मरे थो दिल में ठरे कोन थो इन जे करे वो उन शादी मजा गलतियों थो कढे हो जेको ॿियो आहे उहो वरी चवे थो मुंहिंजा मौला करीम शादी जो त ॾींहुं मुक़ररु थी वियो हाणे बरसात खां बि बचाइजां हवा खां बि बचाइजां कंहिं गमी खां बि बचाइजां कज़िए खां बि बचाइजां ख़ैर सां इन माण्हू जी शादी थी वञे ख़ैर सां महिमान अची वञनि हाणे ॻाल्हि इहा आहे मीलाद जो महीनो ईंदो आहे हिकिड़ा मुंहिंजे महबूब जे आमद जे ख़ुशी में झंडा लॻाईंदा आहिनि मुंहिंजे महबूब करीम जा बैनर लॻाईंदा आहिनि मुस्तफ़ा करीम जा मीलाद कंदा आहिनि उन्हनि खां तूं पुछे थो 1500 साल गुज़री विया आहिनि तो महबूब जो दीदार बि कोन कयो आहे छाजे लाइ ख़ुशी करे थो उहो चवे थो मां दीदार त कोन कयो आहे पर ख़ुशी इन करे कयां थो जो मदीने वारो मुंहिंजो सजणा ऐं मां बि मोहम्मद करीम जो सजणो आहियां ऐं ॿियो वरी उहो चवंदो मीलाद जो जलसो साबित कयो सहाबन खां मां साबित कंदुसि तव्हां सीरतुन नबी जो सहाबन खां साबित करे ॾियो सुभान अल्लाह एॾे बोर्ड लॻा पिया बोर्ड लॻल आहे साए रंग जा लिखियल हुयो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह मांखे मज़ो वरी हाणे थो अचे चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह लिखियल हो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह हिकिड़नि दोस्तनि जो साईं ते दुरूद इब्राहिमी लिखो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह न लिखो छा लिखो दरूद इब्राहिमी मां जो तव्हां साबित कयो कहिड़े असाबी सगोरे बोर्ड ठाराए दुरूद इब्राहिमी लिखी करे रोडन ते हयो हुयो अगर कंहिं असाबी का साबित आहे त हणूं था सुभान अल्लाह दुरूद इब्राहिमी जो जैसे यो साबित कोने को अरे याद रख तो कि असा साबित करे दियो हजरत आदम अलैहिस्सलाम जी जात बाबरका जरे मुझे महबूब जो नालो देई करे रब का माफी घुरे थो अल्लाह ताला फरमायो कैफ अरिफ्ता मुहम्मदन ओ आदम मुझे मोहम्मद करीम के तो किए सुञातो हजरत आदम अलैहिस्सलाम अर्ज तो करे मुझा मौला जरे मां अख खोलिया जन्नत में पोतो आया त जन्नत जे दीवारन ते हिकड़े पासे लिखल ला इलाहा इल्लल्लाह ऐं बे पासे लिखल मुहम्मदुर रसूल सुभान अल्लाह मुझे महबूब जो नालो त जन्नत में भी लिखियो पियो आहे हाणे हो वरी पियो तंज़ कंदो सही मीलाद कन था गरीबन के कपड़ा नथा वठी ॾियनि मीलाद कन था मिस्किनन जी मदद नथा कनि अड़े इहो असांखे छो थो चए हिननि पंजनि देगिन मञा ग़रीबनि जो कहिड़ो ड्रॉ थींदो एमएनए खे चओ न जेको खीमा बि खणी वियो तड़पाल बि खणी वियो उहे जेके लछूं मिलियूं हुयूं उहे ई थियूं खाधनि उहे लछूं बि खणी वियो उहे वञी करे में रखे छॾे याद रख हो एतराज़ छो थो करे हो नबी जो दुश्मन आहे हो तारीफ़ छो थो करे उहो रसूलुल्लाह जो सजण सुभान अल्लाह असां रसूलुल्लाह जा सजण आहियूं असां मदीने वारे जी तारीफ़ कंदा रहंदा सुभान अल्लाह हाणे हिकिड़ो उहो राज़ी थींदो आहे जेको सजण हूंदो आहे ॿियो केरु ॿियो उहो जंहिंखे फ़ाइदो पवंदो आहे फ़ाइदो जंहिंखे नुक़सान पवंदो आहे उहो तारीफ़ कोन कंदो आहे जंहिंखे फ़ाइदो थींदो आहे उहो तारीफ़ कंदो आहे जॾहिं मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात आमद थी आहे त मुंहिंजे मोहम्मद करीम जे अचण सां असांखे फ़ाइदो ई फ़ाइदो पियो सुभान अल्लाह मुंहिंजे महबूब जे अचण सां असांखे फ़ाइदो पियो आहे अदा मांखे मज़ो बिना लाउड जे अचे थो तुंहिंजो लाउड मज़ो नथो ॾे भाड़ो ॾे त मर्ज़ी जो मालिक आहे गाजी फ़कीर न भाड़ो ॾे तॾहिं बि मर्ज़ी जो मालिक आहे तव्हां लाउड वारा या त धाॻो करायो मीहणनि खां इन सही ख़बर कोन थी पवे हिकिड़े लखण खान वारे में महिरबानी कई लाउड सही हलायो बाक़ी रुपयो न मिलंदो
पूरे रबीउल अव्वल में यार ये न कयो मुझे महबूब जो मीलाद है मीलाद में खुदा जो कसम अल्लाह जा मलाइक भी इंदा सुभान अल्लाह हाने महबूब जे मीलाद जो तो के फायदो बुधाया जो सुभान अल्लाह मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे दादे जो नालो हजरत अब्दुल मुत्तलिब हजरत अब्दुल मुत्तलिब जो पुत्रा उन जो नालो हजरत अब्दुल्ला नौजवान छोकरो तमाम सुहणो पूरे कुरैश में सुहणो भी आहे साहिबे कमाल भी आहे नौजवान भी आहे रस्ते से अचे थो पियो पोयो इनके सद थियो ओ प्यारा अब्दुल्ला कंध भनी पोते निहारे थो सद करण वारो मर्द कोने सद करण वारी माईया सुभान अल्लाह हजरत अब्दुल्ला पोते निहारे तो माई छा चवण चाही थी माई चवे थी हथ पधी करे अब्दुल्ला तोखे मां अर्ज कया थी त मक्के पाक जे मां रईस जी धी आया तू अब्दुल मुत्तलिब जो पुत्र ही हलिया मुजी दिल घुरे थी मां तोसा शादी करण चाहा थी सुभान अल्लाह हजरत अब्दुल्ला तो चवे माई मां ये अकेलो कौन आया बिना खानदान वारो कौन आया बिना नसब वारो कौन आया बगैर गोठ वारो कौन आया नंदड़ को मानू कौन आया जो रस्ते में तो मां शादी करे छड़िया मुझो खानदान शान वारो आ मुझो अब्बो भी शान वारो आ मुझा भाईर भी शान वारा मुझो गोठ भी शान वारो मां गोठ वञा थो ऐं पंहिंजे बाबे सां सलाह कया थो मुझो बाबो मोकल दींदो त तोसां शादी कंदस सुभान अल्लाह मां बाबे जो फरमान बरदार पुत्र आया हजरत अब्दुल्ला से मक्के पाक में आयो आ सिद्धो से बाबे के चवे कौन थो अज वारा छोरा तो ना है ना बाबा परना या फाई खायूंगा बाबा या परना या नारे में टपो था दियो या परना या बाबा पान के फायर था हणो मौलाना अली गुल कुछ चक्कर वटन में भी आए कुछ तराजी में भी आए रुगो छोकरन दे दो कोने कोड़न दे भी दो आहे बाबा छो अब बातो के परणाइंदा से कमंद खणो बाबा कमंद खजी बाबा हाणे परणा अब हिन साल रेट मजे वारो कोन तो के परणाइंदा से अब हाणे भला रेट भलो चो कणक जो 2200 रुपया पर साल कणक हली 400 300 रुपया बो हलियो हाणे तो मेहरबानी करे अब अञा भी ना मुझा सौट ठयल कोन सौट ठया अञा ॾाॾे जो ॿारहो कोन आयो आ हाणे इहो छोरो टपो ॾे नारे में या न ॾे ना टपो नारे में कौन ॾियणो आहे दड़को दाबो भले करे याद रखो मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो मस्जिद मंझा बांग मिली वने नमाज ते वञण में देर न कजो बांग पूरी थे तवा जल्दी जल्दी नमाज ते पहुंची वञो वञी करे नमाज के सुन्नत जमात सां अदा कयो ऐं बे नंबर ते मुझे महबूब मदीने वारे घोट फरमायो जे कदे कंहिंखां ओधारो वठो था तो वापस ॾियण में भी देर न कयो बगालियों त्री गाल जेका मुझे महबूब करीम फरमाई आ पान फरमायो जरे अल्लाह जी ज़ात बाबरकात तवा के न्याणी दे उन न्याणी जी सुठी तरबियत कयो वो तरबियत करण का बाद में जरे तवा जी न्याणी नौजवान थी वने अल्लाह जो महबूब फरमाए तो उनके परणाइण में भी देर न कयो टे गालियों चौथी गाल मुझो महबूब मदीने वारो घोट फरमाए तो इंसान खता जो घर आ जे कने गलती थी वने तो माफी वठण में भी देर न कयो ऐ पंजी गाल जेका मुझे महबूब मदीने वारे घोट फरमाई आ पान फरमायो दुनिया जो जहान आ जेको आयो आ उनके वञणो भी जरूर आ जे कने तवा जो को अजीज मित्र माइट हिन दुनिया जे जहान मां गुजारे वने तो उनके जमीन हवाले करण में भी देर न कयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह पाण वट पंजे गालियों उबतियों बांग मिली वने बाबा नमाज से हलू था अग में पढ़ाई दो वरी इंदो मौलवी देरे थे चारियो वठ अरे बाबा ओधारो वरतो हाणे दियो हाणे ओधारो वरतो हाणे नंबर बंद थई वो घुरे ना वरी पे के चंदर फलाणो माण्हू एडो बेहया थियो पैसा तो घुरे
बेहया उहो या तू वठी करे पोते मुंह भी कोन तो करे गलती थी वने माफी वठण में देर न कजो असा वट थोड़ियों गलतियों अगते हली उन में मानन जो जा भक्त टरी विया मानन जो खैराता टरी वियो मानन जा मरणा टरी विया मानन जा परना टरी विया मुंड में गाल दिसो तो बाबा गाल ई आहे तो बाबा हो 5 मिनट मा का आगे पानी पी गाल ई आहे तो बाबा हुन जी 2 इंच जमीन बांधे आई इन्हीं में खानदान एक बे खां जुदा थी विया वरी न्याणी परणाइण वारी गाल ते जे करे अचूं था तो बाबा न्याणियों 10 साल थी था वजन अञा से बिरादरी कोन परती आ अञा फसल कोन थियो आ मैयत वारी गाल ते जे करे अचूं था माण्हू मरी थो वने बाबा नमाज जो टाइम जैसे कुछ देर कजो खेंजू मा माण्हू अचन था अञा से बेजो रही म्यार मजा माण्हू अचन था याद रखो इहो तरीको मुझे मोहम्मद करीम जी जात बाबरका जो ना है इहो तरीको अल्लाह जे रसूल जो ना है इहो इस्लाम जो तरीको ना है इस्लाम जो तरीको इहो आ रात जो तू कम कार करे जी सुतो आ तो के अधरात जो निंद्र आई आ असुर जो मस्जिद मजा आजान जो आवाज तो अचे अस्सलातु खैरुम मिनन नौम अस्सलातु खैरुम मिनन नौम तू बिस्तरे के छड़े नमाज ते हलिया नमाज पढ़ी करे मुक खण तुझो कम्मा कबूलन रब जी जात जो कम्मा अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह हक जारी या अली दम दस्तगी है वगैरह ऐ गलती जे करे थी वने थी तो हदीस पाक आए आलम बैठा है मुझे महबूब करीम फरमायो अत्ताइबु मिन ज़म्बि कमल्ला ज़म्ब लहू गलती का बाद में जो को तौबा कंदो आ खुदा उनके ये बख्शे छरींदो आ चाहो तो गलती कई कोन सुभान अल्लाह चाहो तो डोह कयो ही कोन होयो ऐ न्याणी के मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरवाजे ते सद थियो आ या रसूल अल्लाह मां बुखाए लाया कुछ माखे दियो अंदरा बीबी सगोरी हिकड़ी खारिक खणी आई सुभान अल्लाह खारिक जो खणी आई तो दरवाजे ते माई बीठी आ उनी के खारिक दिने माई के भूख लगल हुई माई बुटली कढे खारिक जा 2 हिस्सा कया हेदो धी बीठी उन जो अम्मा माखे भूख डाढी लगी आ उनी धी के दिने वरी हेडा बी खाण जो इरादो करे बी धी चयो अम्मा माखे भूख डाढी लगी आ उनी धी के देई छडे बीबी आशा सिद्दीका डिठो पे नबी पाक मोटी आया सजी गाल बयान करे बुधाए किबला हिकड़ी खारिक हुई माई वात दे कई हुन धी घुरी वरी वात दे कई हुन धी घुरी पान न खादे हुन के देई छडे धीअन के मुझे महबूब करीम फरमायो आशा जेको न्याणन सा मोहब्बत कंदो आ कयामत वारे डी मां मोहम्मद सा इए जन्नत में गड हुंदो जी हे 2 आंगरियों गड है सुभान अल्लाह न्याणे सा मोहब्बत कर इज्जत कर फसल में उन जी संभार लहो ईद में उन जी संभार लहो शादी में उन जी संभार लहो सुठी जाए ते निकाह उन जो कराए छद अल्लाह जा वली था फरमायन तू 7 पीढ़ियों का जो मोहताज कोन थींदे सुभान अल्लाह हाने अर्ज पे कयम हजरत अब्दुल्ला साईं वर हजरत अब्दुल्ला चण बाबे के किए चवा इन ख्याल में वेठो आ हफ्तो गुजरी वयो आ हफ्ते का बाद में खुद बाबो पान सद करे तो चवे तो ओ प्यारा अब्दुल्ला जी मुंजा बाबा साईं अब्दुल मुत्तलिब छा हुकुम आ पान फरमायो ही मानू असा जो वेझो अजीज आ जेको मां वट पान हली आयो आ हिन जो नालो आए हजरत वहब जी बाबा तुझो अजीज आ पर छाजे लाए हली आयो आ हली इन जे लाए आयो आ जो वहब चवे तो मुंजी हिकड़ी न्याणिया सिकी लधी न्याणिया तमाम माखे प्यारी न्याणिया नेक न्याणिया पाक दामन न्याणिया जै जो नालो आए माई आमिना ऐ मुंजी दिल चवे थी तमा आमिना जो संग हजरत अब्दुल्ला जे हवाले कया सुभान अल्लाह हे पाजो संग तो के पान देण आयो चे अबा मां तो घुरियो भी कोने को चे बाबा मां भी संग तो जिनका कोन घुरियो आ पो किए संग जेड़ी शय किए देण आयो आ बिना घुरण जे इयो वहब पान गालाए थो अब्दुल्ला तो भी संग कोन घुरियो आ तुझे बापे भी संग कोन घुरियो आ पर
अगे सूमर जे दिहाड़े ते मक्के पाक का बाहर तू शिकार ते आयो हुए हाओ मां शिकार ते आयो हुयुसि पो काफर तुझे पुछा दुश्मन तोखे मारण जे लाए आया हुया लठियूं खणी तलवारूं खणी जॾहिं काफर तोखे मारण जो इरादो कनि पिया त मां परे खां ॾिठो पे आसमान खां हिकिड़ी फौज लथी जंहिं काफरनि खे भॼाए छॾियो ऐं तुंहिंजी हिफ़ाज़त कयो पोइ मूंखे दिलि में ख़्यालु आयो मलाइक जंहिंजी हिफ़ाज़त कनि था इहो आम माण्हू कोन्हे शान वारो माण्हू आहे सुभान अल्लाह हाणे मुंहिंजी दिलि चवे थी त मां पंहिंजी धीअ तोखे परणाया हज़रत अब्दुल्ला जो जेका बाबे जी मर्ज़ी बाबो राज़ी आहे त असां बि राज़ी आहियूं हज़रत अब्दुल मुतलिब राज़ी थी वियो हज़रत अब्दुल्ला जी शादी थी वई अम्मा आमिना हज़रत अब्दुल्ला जे घर मुबारक में अची वई जो सुभान अल्लाह 15 ॾियारा गुज़रिया हज़रत अब्दुल्ला दिल में सोचो शादी हिकिड़ी थी वई हाणे उन्हीं माई ॾे बि वञा बाबे के चवे तो बाबा चे जी अब्बा दिल चवे थी मां बियो घर भी परणजा अबा तुझी मर्जी आ छो न परणजे मर्दा तोखे केर थो रोके भले तू भी शादी कर पर कंदे काथे चे फलाणी जाए देखड़ी माई आ वञा थो ओडे उहा पाण चवे थी त मां शादी कया थी चे बाबा मां 7 दफा राजी आया भले तू शादी करे आ हजरत अब्दुल्ला उन माई जे दरवाजे ते आयो आ सड करे थो माई जो पीर बाहर निकरी आयो आ अबा अब्दुल्ला किए आयो आ चे चाचा मां इन करे आयो आया जो तवा जी न्याणी मुखे शादी जे लाए चयो होयो माने पोते मोटी आयो आया अबे का पुछी आयो आया मां शादी करण जे लाए तैयार आया वा माई पर्दे जे पोयो बीठी आ दरवाजे जे अंदरों भी करे सद करे थी पंजे बाबे के चवे थी ओ अब्बा अब्दुल्ला के जवाब दे छदे मां अब्दुल्ला सा शादी कान कंदम मां शादी करण जे लाए तैयार कान आया अमा अग में तो माखे भी चयो हो अब्दुल्ला सा शादी करनी आ हाने छाजे लाए शादी कान थी करे माई चवे थी माखे रब जो कसम अगे माखे अब्दुल्ला जे पेशानी में नूर जा तजल्ला नजर ईंदा हुया सुभान अल्लाह माखे नूर जा तजल्ला नजर ईंदा हुया हाने अब्दुल्ला खां पुछ ओ प्यारा अब्दुल्ला सच्ची बुधाए जा अल्लाह जो वास्तो थी तू शादी करे आयो आ हजरत अब्दुल्ला चवे पियो हा मां तो बीबी आमिना सा शादी करे आयो आया माई चवे थी अब्दुल्ला मां इन करे पे चयो जी मां तुझी घर वारी थी वञा ऐं इहो नूर मुझे पेट में अची वने मोहम्मद जी अम्मा मां बनजी पवा हाने मोहम्मद जी अम्मा आमिना थी वैया मां तो सा शादी करण जे लाए तैयार कोन आया वाह आमिना तुझो नसीब जो रब करीम जी जात बाबरकात जो पंजे महबूब मोहम्मद करीम जो नूर तुझे पाक पेट में रखियो सुभान अल्लाह अम्मा आमिना चवे थी मुझो बचड़ो मुझे पेट में आयो आ न मुझे मथे में सूर पयो आ न मुखे उल्टी थी आ न मके बुखार थियो आ न मुझी चेल में दर्द पियो आ महीनो थींदो आ अल्लाह जो हिकड़ो नबी अचे थो आमिना मां आदम अलैहिस्सलाम आया तोखे मुबारक ॾियण आयो आया तुझे पेट में मुझो सरदार सुभान अल्लाह बियो महीनो थे तो ईसा अलैहिस्सलाम अचे थो आमिना मुबारक हुजे तुझे पेट में मुझो भी सरदार आ टियों महीनो थे तो दाऊद अलैहिस्सलाम अचे थो ओ दाऊद अलैहिस्सलाम जो मिठे आवाज जो मालिक आ दरिया जे कप ते बीही करे ज़बूर पढ़ंदो आ दरिया जो पानी बीही रहे थो उड़ण वारा पखी भी बीही रहन था वो दाऊद अलैहिस्सलाम जेके रब करीम यो मौजूदो दिनो आ जो बाहि मजा कोडारियूं ठाहींदो आ वाहुलियूं ठाहींदो आ रंबियूं ठाहींदो आ पर बाहि में जेको औज़ार विझे थो उनके हथ सा बाहर कढे थो वरी हथ सा लोह के पोते मोटाए थो अल्लाह जी जात बाबरकात दाऊद अलैहिस्सलाम जे हथन में लोह के मेण बनाए छयो हुयो मेण सुभान अल्लाह वो दाऊद भी चवे थो आमिना मुझो सरदार बतो जे पेट में आ पो रबीउल अव्वल जो महीनो आ सूमर जी रात आ 12 तारीख आ मक्के पाक जे शहर में तहां जे असा जे महबूब मोहम्मद करीम जी आमद थी वई सुभान वाख फुटी वारो टाइम आ
बीबी शिफा बिनत औफ हजरत अब्दुर्रहमान जी भेणा व दाइपण जो कम कंदी हुई। उनके मालूम आयो बीबी शिफा हजरत अब्दुल मुत्तलिब वारा तोखे घुराइन था। माई ब्लेड भी खयो, खार भी खई, कौड़ो तेल भी खयो, दियो भी खयो, दस्ताना भी खया। तो माई आमना के उम्मीद आ यो बार उठण जो टाइम आ, ब्लेड खपंदो नाड़ो मोड़ींदस, तेल खपंदो बार के खुशबू कराइंदस, दस्ताना हुजण जो बार पैदा थींदो। बीबी साहबा चवे थी मां रईसन जा भी बार जणाया, अमीरन जा भी बार जणाया, पादरिन जा भी बार जणाया, राहिबन जा भी बार जणाया, ताबीर करण वारन जा भी बार जणाया। पर जरे मां बीबी आमिना जे घर मुबारक में आई आया, मुस्तफा करीम आयो आ त नाड़ो अगे मोड़ियो पियो आ। सुभान अल्लाह। दिल में चैम्बला सुरमे दाणी कड़ा सुरमो पाराया, सुरमो अगे पातो पियो आ। त अम्मा सगोरी चवे थी ओ दाई हेरा मां गंढ बधी रही आ, उन में फणी पई आ, फणी करी खणी करे मुझे बचड़े के ॾियार। अम्मा चवे थी जी मां मुझे महबूब जो दीदार कयो आ, फणी भी मुझे महबूब करीम के ॾिनी पई आ। महबूब सींगार जी करे आयो आ ऐं अचण सां मुझे मुस्तफा करीम पंहिंजा गोडा मुबारक ज़मीन ते रखे ऐं पेशानी धरती ते रखे करे सजदो करे अल्लाह जी दरगाह में दुआ घुरिया, रब हबली उम्मती, रब हबली उम्मती। ओ मुझा रब करीम मुझी उम्मत, मुझी उम्मत, मुझी उम्मत। सुभान अल्लाह। सींगार जी सवार जी मुझो महबूब जने तशरीफ वठी आयो, इया गाल जने गुलाम नबी जे कनन ते पई जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। महेसर कलम खयो आ, महेसर चवंदो आ अखिन तां सदके वञा, दिल अखिन कैद कई, कजल पाई कोन थो तभी बरन मशाला बई। गुलाम नबी मिस्कीन चवे शल कोसो न लगई, आही घोट अगई वरी वे तरथो पहिरी वगा। सुभान अल्लाह। चवंदो आ भिरुअन तां सदके वञा, तुझा भिरू भाग भरिया, अची अखड़न जे मथां धणीअ पाक धरिया। गुलाम नबी मिस्कीन जा अज वाह नसीब वरिया, पो जंहिंजा नेण ठरिया तुझे नेणन में नज़रां विझी। गुलाम नबी चवंदो आ मुझे महबूब करीम जी ज़ात बाबरकात के न कजल जी ज़रूरत आ, न मुसाक जी ज़रूरत आ, न मुझे महबूब करीम के सींगार जी ज़रूरत आ। अल्लाह जी ज़ात मुझे मोहम्मद करीम के सींगारे करे मोकिलियो आ। सुभान अल्लाह। पोइ तव्हां चवंदो साईं मौली साहब चई वियो तो नबी पाक के सींगार जी ज़रूरत कोन्हे का। तो हदीसन में जो लिखियो पियो आ त मुंहिंजा महबूब करीम सोमाणी निमाज़ खां पोइ सुरमो पाईंदा हा, चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हदीसन में जो लिखियो पियो आ त मुंहिंजा महबूब अशा खां पोइ फणी ॾींदा हा। सुभान अल्लाह। हदीस में जो लिखियो पियो आ त मुंहिंजा महबूब करीम एतिरो तेल हणंदा हा सिर मुबारक खे जो रात जो तेल हणी ऐं रुमाल बारो वेड़े सुम्हंदा हा त उहो रुमाल भी तेल में सणबो थी वेंदो हो। सुभान अल्लाह। ऐं तव्हांजो मौलवी चई वियो त बाबा सुरमे जी ज़रूरत कोन हुई, ही हदीसूं काॾे कंदव। इन हदीसनि जो जवाब मुझे कामिल पीर मोहम्मद राशिद रोज़े धणी बादशाह ॾिनो आहे, चओ सुभान अल्लाह। अञा ज़ोर में सुभान अल्लाह। वो मोहम्मद राशिद रोज़े धणी जंहिंजो ख़लीफ़ो सोई शरीफ वारो सैयद मोहम्मद हसन शाह जीलानी। सुभान अल्लाह। वो मोहम्मद हसन शाह जीलानी जंहिंजो वरी ख़लीफ़ो हज़रत हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ रहमतुल्लाह ताला अलैह। वो हज़रत हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ रहमतुल्लाह अलैह जंहिंजो ख़लीफ़ो खानगढ़ वारो फ़कीर अहमद साईं रहमतुल्लाह ताला अलैह। इहो सभु फैज़ मुझे महबूब रोज़े धणी जो आ ऐं रोज़े वारो उहो जे सजी जिंदगी रसूलुल्लाह जे सुन्नत ते गुज़ारी आ। सुभान अल्लाह। पाण फरमायो फ़कीरो हुस्न ॿ नमूना हूंदो आ। हुस्न हिकिड़ो हुस्न हूंदो आ गहो ऐं गठे जो मुहताज। हुस्न त आहे पर गहो कोन्हे पातल, तो हुस्न कंहिं कम जो कोन्हे।
हुस्न मज़ो नथो दे, हुस्न नजरे नथो। वाच पातल काने का, मुंडरी पातल कोने को, लाकेट पातल कोने को, चश्मो पातल कोने को, काटन जा कपड़ा पातल कोने। हुस्न त आहे पर लुत्फ नथो दे। इहो हुस्न आहे गहन जो मोहताज। पाण फरमायो बियो वरी हुस्न एड़ो आ जंजा गह मोहताज है। सुभान अल्लाह। सिंगार हुस्न जो मोहताज आ। पाण फरमायो मुझे मोहम्मद करीम जो जेको हुस्न ना इहो सिंगार जो मोहताज ना है, सिंगार मोहताज आ मुझे मोहम्मद करीम जे हुस्न जो। सुरमो चवे थो या रसूल अल्लाह माके अखिन में पाए त क़यामत ताईं तुझे उम्मत लाए सुन्नत बनजी पवा। सुभान अल्लाह। तेल चवे थो सोना माके जुल्फन में लगाए क़यामत ताईं उम्मत जे लाए सुन्नत बनजी पवा। फणी दाह करे थी सोना माके पंहिंजे सिर में ऐं सुहारी में हलाए क़यामत ताईं उम्मत जे लाए मां सिंगार जो ज़रियो बनजी पवा। मुझे महबूब करीम जेको इहो सिंगार कयो आ इहो इन जे लाए कयो आ जो अज उम्मती जे कदे फणी दींदो त फणी पंहिंजी दाढ़ी खे दे थो सुन्नत रसूलुल्लाह जी अदा थो करे। सुरमो उम्मती पाए थो, सुरमो पंहिंजे अखिन में पाए थो पर सुन्नत रसूलुल्लाह जी अदा थो करे। दंदन जे करे हणे थो त दंद पंहिंजा थो अच्छा करे सुन्नत रसूलुल्लाह जी थो अदा करे। दंद पंहिंजा साफ़ करे सुन्नत रसूलुल्लाह जी अदा करे 100 शहीद जो सवाब मिली वई। पटको बधे थो इज्जत पंहिंजी वधे थी पटके सां पर रसूलुल्लाह जी सुन्नत तो अदा करे 100 शहीद जो सवाब तो मिली वने। बाकी मुझे मोहम्मद करीम जी ज़ात बाबरकात के सिंगार जी जरूरत हुई कान का। रब फरमाइंदो वा इन्नका लअला खुलुकिन अजीम। मुझा महबूब तो के इखलाक अजीम जे आला दर्जे ते मां रब करीम पहुंचाए छड़ियो आ। उन मुझे महबूब करीम जी आमद जो महीनो आ। मुस्तफ़ा करीम आयो, मुस्तफ़ा करीम जी आमद जो असा मीलाद मल्हायूं था। हजरत अबू बकर सिद्दीक जो कौल आ पाण फरमायो हिकड़ो रुपयो जे करे को मानो मीलाद में खर्च कंदो अल्लाह ताला उनके बदर जे मुजाहिदन जेतरो सवाब अता फरमाइंदो, ओद जे मुजाहिदन जेतरो सवाब अता फरमाइंदो। महबूब जो मीलाद कर पर मीलाद करण वारा हुजूर जी शरीयत ते अमल कर, नबी पाक जे सुन्नत ते अमल कर, नमाज जी पाबंदी कर, रश्वतन खां परे भजी वञ, व्याज खां परे भजी वञ, पराया हक न खा, न्याणियूं न विहार, कूड़ न ॻाल्हाए, गिलायूं न कर। रसूलुल्लाह जी शरीयत जो ताबेदार थी पियो। खुदा जो कसम आ जेकॾहिं आसमान खां ज़हमत ईंदी न उहा बि रहमत में तब्दील थी वेंदी। असांजे गुनाहन जे करे रहमत तव्हां पाण ॾिठो अखियुनि सां, रहमत जेका हुई उहा ज़हमत में तब्दील थी वई असांजे गुनाहन जे करे। बरसात रहमत आ। अल्लाह पाक कुरान शरीफ में फरमाइंदो आ मां बरसात जे ज़रिए मोल ज़मीन खे ज़िंदा कंदो आहियां, उन मज़ा सावा सला पैदा कंदो आहियां। पर बरसात जो पई त सावा सला सड़ी रख थी विया, मुल्क सजे में आफत अची वई, रहमत जेका हुई उहा ज़हमत बणिजी वई। असां जिन गुनाहनि जे करे अमल पंहिंजा सुधार जेकॾहिं ज़हमत हूंदी तॾहिं बि रहमत बणिजी पवंदी। अल्लाह ताला महबूब जे सदके मुंहिंजी तव्हांजी सॼी जमात जी हाज़िरी दरगाह इलाही में क़बूल मक़बूल मंज़ूर फरमाए। हाफ़िज़ साहब बि कुझु प्रोग्रामनि जा ऐलान कंदो ऐं मां तव्हांखे इहो ॿुधायां त 2023 जनवरी जो पहिरियों जेको आचर ईंदो वो अल्लाह ॾिते फ़कीर वारा जेको मीलाद शरीफ़ जो प्रोग्राम कराईंदा आहिनि उन्हनि खे पहिरियों पीर अली शेर जनवरी जो पहिरियों आचर। इन आचर खे तव्हां ज़हन में रखिजो। तारीख़ जेका थींदी पोइ कैलेंडर ते हिसाब करे वठंदो साईं अली गुल। अल्लाह ताला महबूब जे सदके पाण सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए।